बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अवामी इशू सां गॾु आवां जो मेज़बान माजिद अली करवड़। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त हमेशह आउं कंहिं न कंहिं मौज़ू ते अवां जे आॾो पेश थींदो आहियां, जेको असांजो मक़सदु आला एवन ते पहुचणु आहे। गुज़िरियल 4 सालनि खां कामयाब थियल काउंसलर आफ्ताब हुसैन लगारी यूसी जे अवाम लाइ सरापा एहतजाज बनल आहे ऐं काफ़ी दफ़ा साईं जन अवामी सुजाग इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां यूसी लाइ आवाज़ उथारियो आहे। अॼु संदसि प्रोग्राम में असांजे स्टूडियो में शामिल आहे आफ्ताब हुसैन लगारी। आफ्ताब हुसैन लगारी खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल थियण ते भलीकार कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जीअं त माजिद साहब तव्हांजो ॾाढो ख़ुशी थी आहे त तव्हांजे प्रोग्राम में स्टूडियो में मां शरीक थियो आहियां। शुक्रिया, महिरबानी। साईं, यूसी में गुज़िरियल तव्हां काफ़ी अरसे खां असां ॾिठो आहे त तक़रीबन 3 या 4 साल थिया आहिनि तव्हां यूसी में काफ़ी दफ़ा एहतजाज कया आहिनि ऐं यूसी जी बजट 5 लख रुपया 5 लख खां वधीक वई। उन खां पोइ तव्हांजा एहतजाज कंटिन्यू जारी थिया। इहे एहतजाज छाजे लाइ कयो पिया या इन एहतजाज जो को खर्चे निकितो? माजिद साहब, तव्हां ॾिसो त आदरपुर यूसी ख्वारा पाण में पड़ोसी बि आहिनि। तव्हां ॾिसो, पहिरें असांजी जॾहिं असां इलेक्शन खटे आयासीं, अवाम जे मां आज़ाद उम्मीदवार थी इलेक्शन पीपल्स पार्टी खां खटियासीं त चेयरमैन साहब पीपल्स पार्टी जो हुयो जेको मां खटियासीं। पहिरें त असांजी यूसी जी बजट हुई 5 लख, पोइ 7 लख थी, पोइ 8 लख थिए। मां आवाज़ ॾींदो आयुसि चेयरमैन खे साहब खे, चवंदो आयुसि मां चयुमि तव्हां असांजो बजट किथे इस्तेमालु कयो था, कंहिं माण्हुनि खे ॾियो था, कंहिंखे ॾियो था। उन्हनि को मूंखे जवाबु न ॾिनो, को न ॻाल्हि कई, न कॾहिं असांजी जॉइंट मीटिंग थी, न काउंसलरनि जी न कंहिंजी। असां ऑफिस वञूं था, न चेयरमैन वेहे थो, रऊफ़ कुलाची, न असांजो रिजब दाऊद सेक्रेटरी आहे, उहो बि नथो वेहे। बसि हिकिड़ो क्लर्क वेठो आहे, उहो बसि कमु करे थो, उहो चेयरमैन आहे, उहो ई सेक्रेटरी आहे, कमु उहो करे थो। अच्छा, यूसी में तव्हां अवामी सुजाग इत्तेहाद जे हवाले सां काफ़ी एहतजाज बि कया, काफ़ी माण्हू बि तव्हांजा साथ ॾिना। यूसी में एहतजाज खां पोइ छा कंहिं चूंडियल नुमाइंदे या तव्हांजो जेको चेयरमैन चूंडियो हो उन तव्हां सां को राब्तो कयो या इहो चयो त असां अवामी सुजाग लाइ तव्हां तकड़ा क़दम खणंदासीं? ॾिसो न, मुंहिंजा एहतजाज तव्हां सॼी घोटकी ज़िले खे ख़बर आहे त केतिरा एहतजाज थिया आहिनि ऐं कामयाब एहतजाज थिया आहिनि। कंहिं बि नुमाइंदे मूं वटि न आयो आहे त अॼु तव्हां छो एहतजाज कयो आहियो, कहिड़े हक़ सां कयो आहे। न सासी तालुकात पीपल्स पार्टी जा सुठा उहिदेदार आहिनि, उहो मूं वटि न आहिनि, न राब्तो कया आहिनि। न मूंखे कंहिं डिस्ट्रिक्ट ज़िले ऑफिसर बि कया आहिनि, जेको ज़िले चेयरमैन साहब आहे ऐं ॿिया डायरेक्टर डिप्टीस आहे, ॿिया बि अहिड़ा इदारा आहिनि जेको कंहिं बि मूंसां राब्तो न कयो आहे। अच्छा, यूसी में जेके यूसी जा फंड्स ईंदा आहिनि, जे मिसाल तौर राशन थियो, नलको थियो, लाइटा थियूं, यूसी में हमेशह जेको आहे त यूसी चेयरमैन खे इहे शइ मिलंदियूं आहिनि। छा यूसी चेयरमैन जेके चूंडियल जेका काउंसलर ने तव्हां समेत कंहिं बि माण्हू खे इहे राशन, काउंसलर या लाइटा या पाण कंहिं जाते विरायूं तव्हां ॾिठियूं या तव्हांखे नज़र आयूं त किथे को न को तरक़ियाती कमु करायो वञे? सर ॾिसो न, सिर्फ़ु उहा हिकिड़ो फैल ठाहे थी। 200 यूसी में प्लेटियूं जो ऐलान थियो अब्दुल आसिफ खान दरे जो, बिल्कुलु असांजे यूसी में प्रोग्राम न थियो, सिटी में थियो। थियणु खपे हा त यूसी ख्वारा में थियणु खपे हा, उहो सिटी में थियो। जेको 200 प्लेटियुनि जो आसिफ खान दरे जो ऐलान करे वियो त उहो चएगा यूसी अवाम खे ॾींदासीं। मां सम्झा थो कंहिंखे मिली न आहे। असांखे कंहिं ग़रीब गुरबे सां मुंहिंजो वास्तो आहे, हर ॻोठ में वञा थो, कंहिं न चयो त असांखे प्लेट मिली आहे। ठीकु आहे। लाइट सिस्टम बि असांखे कंहिं ग़रीब अवाम खे न मिली आहे। तव्हां कैमरा खणी हलो, तव्हां असांजा पड़ोसी आहियो, तव्हां हिकिड़े साफ़ी आहियो, तव्हां अचो, तव्हां घुमी ॾिसो त किथे प्लेट लॻल आहे, किथे सोलर सिस्टम लॻल आहे, किथे लाइट लॻल आहे, किथे नलको लॻल आहे, तव्हांखे नज़र न ईंदा। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि इहा त असां तव्हांखे ॻाल्हि कंदा हलूं त मुलाज़िम केतिरा आहिनि। मां चेयरमैन साहब खे चयुमि मुलाज़िम तव्हां मूंखे ॿुधायो त केतिरा मुलाज़िम आहिनि। मुलाज़िम जी मूंखे का लिस्ट न ॾिनी आहे। बैंक स्टेटमेंट बि मूंखे न ॾिना आहिनि। छा त बैंक स्टेटमेंट में ख़बर पवंदी केतिरी बजट आहे ऐं किथे किथे ख़र्च करनि था। ॿी ॻाल्हि तव्हांखे अजीब जी ॻाल्हि ॿुधायां थो, चवंदा आहिनि हिकु असांजी यूसी ख्वारा में पार्क आहे। मालिक साहब, तव्हां जेकॾहिं उन पार्क में तव्हां हलिया वञो, पार्क जेकॾहिं तव्हांखे यूसी वसो खान को घटी सिजावट दौंदू ताईं
तव्हांखे मां विज़िट करायां घुमायां हिकु पार्क जो छा हिकिड़ो रोड ते बि वण न आहे असांजो मेन रोड जेको असांजो यूसी खे क्रॉस करे थो बाक़ी रही ॻाल्हि त उन जी पघार बि हले थी माली आहे माली बि पघार वठे थो चेयरमैन ॾिए थो छा चेयरमैन खे ख़बर न आहे त भई असांजो पार्क न आहे त उतां ज़िले खे लिखो डायरेक्टर साहब खे लिखो त इनखे वापसि कयो ॿी ॻाल्हि त चौकीदार सिटी में आहे सिटी में जेकॾहिं असांजी सिटी में आहे त चौकीदार मौजूदु राति जो न हूंदो आहे ताला हूंदा नी तव्हां अॼु बि हलो हाणे ऑफिस जो टाइम न आहे बंदि आहे तालो न आहे चौकीदार न आहे काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि जेको चेयरमैन रऊफ़ कोलाची जेको चेयरमैन खे ऐं काउंसलरनि खे नज़र अंदाज़ करे थो छो थो करे छाजे लाइ थो करे उहो ख़ुदा खे ख़बर अच्छा नज़र अंदाज़ थियण खां पोइ छा तव्हांजा जेके ज़िले कौंसिल या चूंडियल उम्मीदवारनि या म्यूनिसिपल कमेटी या चूंडियल उम्मीदवारनि कॾहिं तव्हां जेकॾहिं एहतजाज कया या उनजे साम्हूं तव्हां ॾिठो त कंटिन्यू तव्हां सराप एहतजाज आहियो उहे ॾिसनि बि था उनजो कंहिं बि क़िस्म जो कंहिं नोटिस वरितो का नोटिस न वरिता नी बसि उहो चवंदा नी हीउ कंदो रहे असांखे को फ़र्क़ु न पवंदो आहे एहतजाज करे कंदो रहे को फ़र्क़ु न पवंदो बसि असां एहतजाज कंदा आहियूं मां सुप्रीम कोर्ट में बि केस दाख़िल कयसि उन दरख़्वास्त हिकिड़ी ॾिनसि जेको उहा दाख़िल न थी सघी उहो चए की सिंध हुकूमत में तव्हां हलाए वञो मां सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरों बि करे बि एहतजाज कई आहे मूं वटि रिकॉर्डिंग आहे मुंहिंजी फेसबुक में बि हली आहे हिकु ॿिया चैनल आहिनि यूट्यूब ते बि हली आहे ठीकु आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त मां जेका वोट 800 लीड ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवार को खटी आयो आहियां त अवाम मूं सां अॼु बि गॾु आहे ऐं अवाम खे मूं ॾे आया नी त तव्हां असांखे छा था ॾियो मां चयो मां इहो था कयो जेकॾहिं 50 साल यूसी खुआरा में एहतजाज न थिया नी मां तव्हांखे एहतजाज बि करे ॾेखारियो आहे सुप्रीम कोर्ट ताईं बि वियो आहियां मूं वटि पंहिंजो रिकॉर्ड पियो आहे अच्छा केतिरियूं केतिरियूं दरख़्वास्त तव्हां किथे किथे ॾिनी मां डिप्टी डायरेक्टर सखर के लोकल काम में ॾिनसि डायरेक्टर साहब सखर के ॾिनसि एंटी करप्शन कोर्ट में बि ॾिनसि केस दाख़िल कयो आहे ऐं एंटी करप्शन डिपार्टमेंट खे ॾिनसि मौसम आला सूबाई मौसम आला मोहतब आला खे बि ॾिनो आहियां ठीकु आहे इन खां बाद में ॿियो हिकिड़ो इदारो खुलियो आहे जेको एंटी करप्शन जो मथां आहे पोइ उहो उनखे बि मां दरख़्वास्त मोकिले छॾी आहे अञा ताईं उनजो मूंखे जवाबु न मिलियो आहे अनक़रीब मोकिलीसि दरख़्वास्त ठीकु आहे ऐं उन खां बाद में IAS ॾे वियसि उन्हनि चए की हीउ सूबाई जो मसइलो आहे तव्हां सिंध हुकूमत सां राब्तो कयो ठीकु आहे मूं वटि प्रूफ आहे हर दरख़्वास्त जी अच्छा माना हिन वक़्तु यूसी चेयरमैन जेको चूंडियो उनखे माना हे सम्झो 5 साल पूरा थियण ते आया आहिनि यूसी में को तरक़ियाती कमु थियो आहे या कोई को फंड मिलियो आहे तव्हां ॾिठो आहे या आवाम खे मिलियो आहे हिते जी का सहूलियत मुहैया कई वई आहे छा थो लॻे मदर साहब तव्हां बि रोज़ घोटकी को क्रॉस कर आदरपुर को खुआरनि को क्रॉस करे घोटकी वेंदा आहियो पानो मंगलहार तव्हां वञो उते ॾिसो उते कहिड़ी हालत आहे पाणी जी निकाल न आहे मच्छर नी पाणी गंदगी जे विकिरण नी मच्छर खाइनि था उहो मेन ख्वाल चए थो जॾहिं चेयरमैन साहब जॾहिं रऊफ़ कोलाची पहिरें इलेक्शन ते तकरीर कई त मां खे जेकॾहिं खटे आयुमि त मां पहिरें ख्वारनि खे पेरिस कंदुसि पेरिस त असां छॾियासीं पाणी मंगलहार जी तव्हां हालत ॾिसो जुमे चाकर कोलाची जी हालत ॾिसो रमज़ान कोलाची जी हालत ॾिसो ऐं उन खां बाद में तव्हां सचल जेको आहे भाई उन जी ॻोठ जी हालत ॾिसो त ॻोठ अज़मत ख़ान जी हालत ॾिसो तव्हां नूर मोहम्मद खान लगारी जी हालत ॾिसो अलादीन लगारी जी हालत ॾिसो जिते पाणी जी निकाल न आहे मच्छर नी का लाइट सिस्टम न आहे को सोलर सिस्टम न आहे मस्जिदुनि में बि न आहे हू चए थो मां मस्जिद में हिकिड़ी प्लेट न असांजे ॻोठ नूर मोहम्मद खान में आहे त का न आहे तव्हां चेक करे सघो था अच्छा यूसी जी जेका पहिरां जॾहिं तव्हां चूंडियो उन महिल हुई 5 लाख रुपया बजट जी 5 लाख खां पोइ माना वधाए 10 लाख रुपया थी हा अच्छा 10 लाख रुपए जी बजट यूसी में मिली उहा यूसी जी बजट किथे ख़र्च थी कंहिंखे जेको आहे त काॾे वई किथां वई या कंहिंजे पेट में इन बाबति छा था सर मां हिकिड़े त मुंहिंजे कल बि इहो आवाज़ हुयो अॼु बि आवाज़ आहे पहिरियों त असांखे रऊफ़ कोलाची बैंक स्टेटमेंट मुंहिंजो हक़ आहे आनी हक़ ठीकु आहे पोइ तव्हां ॾिसो न हीउ किथे अवाम में ख़र्च न थिए थी हीउ कंहिंजे बंगले ते ख़र्च थिए थी कंहिंजे बंगले ते सिर्फ़ु चेक ते साइन करे थो पैसा निकिरनि था पघार ॾियनि था पघार खां पोइ रेंट ॾियनि था रेंट ॾेई करे
कंहिंजे बंगले ते ख़र्च थिए थो, जेको चांहि पाणी ऐं गाॾियुनि जो पेट्रोल डीज़ल जेको गाॾियुनि ते थिए थो। इहा आहे, बाक़ी आवाम खे त का रुपयो न मिलियो आहे, आवाम तव्हांखे का लाइट न मिली आहे, का बल्ब न मिली आहे, तव्हां ॾिसी सघो था। तव्हां लोकल आहियो, अच्छा, सरकारी सतह ते राशन नलका मिलिया, लाइटूं मिलियूं, उहे भला कंहिंखे मिलियूं? किथे आहिनि? तव्हां सरकारी हिकिड़ो इदारो आहे, को ॿाहिरि मुल्कनि जो इदारो आहे, उहो हर ग़रीब खे आणे ॾींदा आहिनि, उहो इदारो आहे, ठीकु आहे। ॿी असांखे कुझु अॻु महीननि में जी ॻाल्हि कयां थो, कम से कम साल थियण वारो आहे, ज़िले चेयरमैन खां असांखे 20 लाख जी बजट आई आहे। 20 लाख जी बजट ॾिनी त भई तरक़ाती कमु कयो असांजे यूसी जे अकाउंट में। चेयरमैन कढाए हले उनजी को पुछा न थिए, आवाम पुछा करे निकिरे, आवाम एहतजाज करे, रोड बंदि करे, आवाम निकिरे। मां त पंहिंजे जेको वोट वठी आयो आहियां त उन वोट जे लाइ हक़नि जे लाइ विड़ियो आहियां ऐं विड़ंदुसि रहंदुसि हमेशह। जेतिरो मूंखे सीसी में साह आहे, दम आहे, रोड रस्ता भी बंद कंदुमि, एहतजाज भी कंदुमि, दरख़्वास्त ॾींदुमि, केस दाख़िल कंदुमि। ये तो मुंहिंजो आइनी हक़ आहे। जी नाज़रीन, असीं ॻाल्हि ॿोल कई से यूसी क्वारा जे आज़ाद चूंडियल उम्मीदवार काउंसलर आफ्ताब हुसैन लगारी सां त यूसी जी ईंदड़ बजट किथे ख़र्च थिए पई ऐं किथां वञे पई, या यूसी क्वारा में जेका बजट हुई किथे ख़र्च थी आहे, या यूसी क्वारा में जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि छा उहे मुहैया थियूं आहिनि या न थियूं आहिनि। ऐं उन खां सवाइ आफ्ताब जेको काउंसलर आहे यूसी क्वारा जो, कामयाब थियण खां पोइ कंटिन्यू सरापा एहतजाज हुयो, उन बाबति बि हिन सां ॻाल्हि ॿोल कईसीं। आफ्ताब हुसैन लगारी जो चवणु आहे त यूसी जी 5 लख खां 10 लख रुपया बजट आहे, पर यूसी में को बि तरक़ाती कमु न थी सघियो आहे। ऐं मां अवाम ख़ातिर रोडनि ते आयुमि ऐं सरापा एहतजाज भरियुमि ऐं उहो मुंहिंजो आइनी ऐं क़ानूनी हक़ आहे, जेको मां सुप्रीम कोर्ट खां वठी घोटी ऐं घोटी खां क्वारा ताईं मुख़्तलिफ़ वञनि ते एहतजाज कया। मगर हिन जो इहो बि चवणो हो त चूंडियल नुमाइंदनि हिन शइ जो को बि तदारक न कयो, कंहिं बि नोटिस न वरितो। ऐं उन सां गॾोगॾु आफ्ताब हुसैन लगारी साहब इहो बि चयो त यूसी में हिन वक़्त ताईं को बि तरक़ाती कमु न थियो आहे, सॼा पैसा बजट में हड़प कया विया आहिनि। हिन हुकूमत तोड़े बाला ऑफिसरनि खां नोटिस वठण जो पिणु मुतालबो कयो आहे ऐं इहो बि चयो आहे त यूसी जी अवाम ख़ुदि पाण यूसी चेयरमैन खां पुछा करे त इहे पैसा आहिनि किथे ख़र्च थिया आहिनि। प्रोग्राम ते थी पुॼाणी, इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में थींदा थियव था शामिल काई नए मौज़ू सां, नई ॻाल्हि ॿोल सां। तेसी ताईं ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह ने के बान जादी पेर ॾाढे ख़ैर।